इहो जबल जो पाणी अचे हिकु थो करे बंद खे हिकु हिकु डायरेक्ट चैनल मां उन में इहो थो थिए त उहा हिकु गोली वांगुरु अचे रॉकेट वांगुरु अचे बंद खे लॻे थो त किथे बि बंदि उनखे धकु नथो चली सघे। तंहिंजे करे असांजो इहो आहे त हिन पाणी खे जबल जे पाणी खे यूटिलाइज़ कयो। अवल हुन में डैम थिए, वरी उन में डैम खां पोइ हिकिड़ो सिस्टम ईंदो आहे जेको उनखे ज़मीनुनि में विरस्त करे। डैम जेके असां वटि थियण जा आहिनि उहो को इरिगेशन सिस्टम जे न आहिनि, उहे हूंदा आहिनि वाटर टेबल मथे करण जे लाइ। बारानी इलाइक़ो आहे छो जो असां वटि चैनलाइज़ सिस्टम कोन्हे, त उनखे वरी चैनलाइज़ सिस्टम में आणिजे जेको बारानी जो जीअं पाणी ईंदो आहे त उहो ॿननि में पवंदो आहे, त उहो ॿननि में बजाए माण्हू पंहिंजा वञी कनि था त उनखे सरकारी तौरु पाणी खे विरस्त उनजी ठाही वञे। जीअं तव्हां चओ त चाहे बलोचिस्तान हुजे, छो जो पाणी जो जेको तरीक़ेकार आहे, जेको पाणी जो फ्लो आहे, उहो पाणी जो फ्लो वञे थो तव्हांजो साउथ दरिया जे तरफ़, समुंड तरफ़। सो इहो हिकिड़ो नेचुरल फ्लो आहे, इहो नेचुरल रस्तो आहे पाणी खे। तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बि ॿोॾि थी आहे त इहो पाणी एॾे ई वियो आहे, त उन सिस्टम खे फाल करण जे लाइ आहे।